के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी साई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी उस्ताद मसलो ॿुधाई त मां हल करे तो ॾियां तू अठे जे इम्तिहान में ही फेल थियो है परचो हल कोन करे सके बाकी मुंहिंजो मसइलो कीअं हल कंदे मां मेह खे गाह ॾेई वठां वञा थो मैखाने ते वञी सॼो सामान भंग जो खणी थो ॾियां डंडा कुंडा साफ़ा पोइ घर में भंग घोटे निपिल में विझी पंहिंजे मासूम खे प्यारजांइ तू बस दुआ कर त बाबो या माने ॻाल्हि तां फिरी वञनि न त नबुल जा माइट असुल मूंखे छिले छॾींदा मवाली टेलो दे तो मामा लालू वाले नामे में हूंदो आ उहो न मां पंहिंजे नाले थो चवां पोपरी चरी छोकिरी छा त माज़ीअ में मज़ा हूंदा को उल्को न हूंदो मासा मां तुंहिंजो इंतज़ार ईअं कंदो हुअसि जीअं सुञो मुसाफ़िर रेल गाॾीअ जो अदा तू वन माती ताबुल देतल अम्मा ते वती आ उते ही वेती हूंदई अम्मा भी सफ़ा जरी आ हक़ में ना अॻु मासी साबुल जे घर वञी वेही रहंदी आहे उन्हनि कहिड़ी असांजा त नाई ओया कई तव्हां वञी लौंग खे सम्झायो जेकॾहिं नुक़सान थियो त लौंग फासंदो मासा त ख़बर लौंग त असांखे थो चए त ख़बर आहे लधे खे सम्झायो पर तो त वञी डुकी मिर्चो लाइ मोड़ वता बोड़ बाबा मुंहिंजे लाइ कहिड़ो बोड़ तयारु था करायो ॿियो मुंहुं माण्हुनि खे माण्हुनि जी हे वरी मुंहं जो बोड़ थो खाए नंढो बबुरारो हुजे मथे में बीठई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी अदा अपना ला हाला वाला दे अदो खानण ऐं जानण ख़ुशि लॻा पिया आहिनि न आधा लधा मन लॻा पिया आहिनि सऊदीअ में त हाणे पुराणा थी विया आहिनि का बि परेशानी कोन अथनि चाचा पुनल बाबे खे भला खणी सऊदी मोकिल उते को अरबन जा उठ चारे हिते त असांजे लाइ आज़ादु करे छॾियो अथनि हल पुनल तुंहिंजा नसीब अरे भाउ आहे पंहिंजो ज़मीन खपाए सऊदीअ मोकिलियोमांसि वरी पोयां पुट खे घुरायईं अॼु ॾींहं ताईं कातुर जी शीशी बि कोन मोकिली अथसि जेका मां सिंघा वरी हिन सौट खे सऊदीअ मोकिलिया हे वरी बोसके जा पटका पाराईंदो अॾे यार तूं बि बादशाह माण्हू आहीं अदा पुनल छोरो मुंहिंजो भली बादशाह थी वञे पर मैखाने ते डुमो ज़रूरु हणंदो बाबा मैखाने ते कहिड़ी दुआ थी हले उते न गिला न सियासत न हक़ तलबी हिकिड़ो कूंडो ॿी सुल्फी अदा पुनल अकुल इहो सिखियो अथसि हिनखे त सऊदी मोकिले हिन उरड़ी वते खे अरब अकुल सेखारींदा भई मूंखां त ॻाल्हि ॻरी आहे उते वञी अरब खे भंग जो प्यालो करायां पोइ दुश्मन खे बि कंदो वते अहलन व सहलन पोइ रन हुजेसि हबीब आया आया भंग काठे पया पया अदा लधा अधे जानण वारा मथे महीने सिंध पहुचंदा पोइ खैरूअ ऐं मौलूअ खे गॾु मोकिलींदासीं असांजो खटियो अबे ई कोन खाधो आहे वरी अरब ख़ुशि थींदा हालत ॾिसो उते अहिड़ा खला हणंदे ज़ोरी खजी ते चढ़ी वेंदे पोइ रड़ पवंदई फोन ते या हबीबी हैया हैया कांच सुकणे पई आहे जॾहिं वेंदुसि कोन त हैया हैया छो कंदा वेंदुसि त हैया हैया बि त कंदा न वञा ई कोन थो नबुल ओ नबुल ये पुट जे मथां रांदीका हटाए छॾ निंड पइजी वियो आहे जानो जपी ये रांदीकड़ा त आहिनि जेके जानो खे रिझाइनि था का घड़ी हिननि सां खेॾे थो त दयाणी विसरी थी वञेसि दयाणी जो ख़्यालु अचेसि थो त हिननि खे पुछियो थो छॾे पोइ सॼो ॾींहुं इहो अथसि दयाणी वठी ॾियो दयाणी वठी ॾियो नबुल मां छा कयां जेकॾहिं कंहिं रांदीके जो अंगल करे त मां रत जो आख़िरी पुड़ो बि खपाए पंहिंजे पुट जो अंगल पूरो कयां ख़बर वारा अहिड़ा मुंडकर थी पिया आहिनि जो का मिंट ॿेड़ी कोन था मञनि पिया अॼु ख़बर जे घर ख़ुशीअ जा सहरा आहिनि सुभाणे वरी लधे वारा असांजे ख़ुशीअ जे खून जा सहरा चवंदा साबुल जो छोरो मोड़ ॿधी मुंहिंजी नुंहुं वठी वियो इहो जेको ज़ुल्म असां सां था कनि न सो अलाह कंदुनि त इहो ज़ुल्म पाण में पवंदुनि ओ नबुल ज़ुल्म जी रस्सी डिघी ज़रूर हूंदी आहे पर मज़बूत न हूंदी आहे
रसो त मज़बूत विझी हिननि जे टंगुनि में मां सॼे ॻोठ में गिलराईंदीसां। ख़ामोश नबुल कोन विहंदी लोंग, नबुल बि नांगनि खाधी आहे। ससु पंहिंजा ॾेर विसारे सघे थी, पर इहे नबुल पंहिंजो वेर न विसारींदी। लीमा पुट, तूं मुंहिंजो सॻो पुट हुई, को मालची जो पुट थोरो ई जो एतिरो थो लोड़ी। थको आहियां त थक डबा। अब्बा, ओ अब्बा, दीन दुनिया जो हिकिड़ो ई त पीउ आहे तूं। तुंहिंजी ख़िदमत न कयूं, लानत आहे पोइ अहिड़ी औलाद त। अरे रे, पीउ त हिकिड़ो ई थींदो आहे न, छा ॿ पीउ थींदा आहिनि छा? सी थींदा सही, सी ज़रूरु थींदा। अरे अरे मुंहिंजा पगदार पुट, मां सीउ नथो चवां, मां पीउ थो चवां, पीउ। बाबो बाबो गाबो तव्हांजी मर्ज़ी आहे। गाबो को हो या पाॾो को हो, मूं घोट खां न पुछा कयो। जंहिंमें तव्हांजी मर्ज़ी उनमें घोट जी मर्ज़ी। रीमा हे ॾिस जाए निभागो शादी वारी राति ख़ल्क खिलाईंदो। बाबा, लीमो कंहिंसां मिलाईंदो? मुंहिंजी शादी में ॿाहिरां महिमान था अचनि छा? मलकल मौत सां मिलाईंदो, मलकल मौत सां। इहो नलके वारो मौत कहिड़ो आहे बाबा? अब्बा, जेको मामो मोड़ ॿधंदो आहे उहो ई असां सां कोन थो खाए। हिन मुआंडे जी शादी ते वरी ॿाहिरियों महिमान ईंदा। लीमा, दुकान ते वञी मुंहिंजे लाइ मथे जे सूर जी गोरी त वठी आ यार। बाबा, बोरी छो था घुरायो? अटे जो पाचको सही आहे। जे खुटी पियो न त पोइ चकी था पिसराईंदासीं। लीमा, ओ लीमा, मां तोखे वारींदोमांइ। हिन निभागे खे लगाम ॾे, ही मूंखे चरियो कंदो। लीमा, कीअं सलाम मोकिलिया आहिनि? पक सां हे सीता ऐं प्यारे वारनि सलाम मोकिलिया हूंदा। अबा लीमा, हाणे हणा थो धक बि निभागो पए थो गिटी में। ॿुधी, ही निभागो हिते मूंखे मोगो करे छॾींदो। मूंखे हिते हलणु घुरिजे। हाणे वेहण मुंहिंजो वैज़ आहे हिते। अदा, बाबो छा थो चए? चईंसि थोरो तेज़ ॻाल्हाए। ओ थरिया, चवे थो त मूंखे मोगो करे छॾियो अथई। सोगो करे छॾियो अथऊंसि? बाबा, तूं हर कम खां आज़ादु आहीं। सॼो कम असां पाणे कंदासीं। अलाए कहिड़ी सज़ा आहे जेका मां हिते लोड़ियां थो वेही। हिन बोरे मुंहिंजे लाइ सकरात करे छॾी आहे, सकरात। हा बाबा, खैरात जूं ॿधे गुल राईंदासीं। खैरात करण सां बरकत पवंदी अथई। मां 3 देगियूं लाहींदुमि, 3, त तव्हां ॿई पुट मरो। जेतिरो था सम्झायूं ओतिरो मूंखे था मुंझाइनि। अंधीअ जंड वारो कमु आहे, ॿियो छा आहे? ओ बाबा, कढ 100 जो नोट त हिन घोट खे होटल ते कढी वञी होटल वारनि जे लाइ अज़ाब कयां। 100 न, मां 500 थो ॾियां। ही फिल्म मुंहिंजी गिची मां कढी कंहिं ॿिए जे मथे में हण। ॾे, हा, मां पैसा ॾे, शाम ते तोखे लभंदो ई कोन। मुंहिंजे नाले कैस ॾींदई ओधर ते। हल उथी अदा, हल पुनल तुंहिंजा नसीब। अरे तव्हांजी माउ वटि मुंहिंजो क़दुरु कोन हो, तव्हां बि त उनजी औलाद आहियो। तव्हां मुंहिंजो कहिड़ो क़दुरु कंदव? बाबा, हिते असां कहिड़ा दहन जा मालिक आहियूं या असांजा वाटर था वहनि? 10 जरेब आहिनि, इन माना उड़ी न पूरी। लोंग, मां अॻे चकर अदा कादन जे घर वई हुयसि, सॼो किसो ॿुधायसि, भाॼे बि गॾु वेठी हुयसि। हिकु दफ़ो रुगो ख़बर खे अचे सम्झाए। जे अञा बि नथा मुड़नि न त पोइ ॾियूं था अधे कादन खे मोकल। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। बाबा, तू भी खणी आने छॾ ज़िद खे, अधे खे मोकल ले त वञी पंहिंजी क़िस्मत आज़माए। हल पुनल तुंहिंजा नसीब। अरे तव्हांजी माउ वटि मुंहिंजो क़दुरु कोन हो, तव्हां बि त उनजी औलाद आहियो। तव्हां मुंहिंजो कहिड़ो क़दुरु कंदव? बाबा, हिते असां कहिड़ा दहन जा मालिक आहियूं या असांजा वाटर था वहनि? 10 जरेब आहिनि, इन माना उड़ी न पूरी। माउ मूरी, पीउ बसर, पुट फतेह खान थियण थो वञे। कोन खपाईंदुसि वॾड़नि जी ज़मीन। अरे ख़बर कोन अथई, 20 जरेब खपाए चाचा खे ओॾे मोकिलियो। हिन महिल ताईं कतल जी खखड़ी बि कोन मोकिली अथई। हे दादुलो पुट दुबईअ में मुंहिंजे लाइ दुनिया खणी ईंदो। अदी, तूं ई ॿुधाए, 6-7 महीना लोड़ियूं था, कणिक तयार थी थिए, पोइ बि अटो रख ते दुकान तो था वठो, पोइ बि बोह नथो बचे, उहो बि कर्ज़ा ई खणी था वञनि। अदी, बाबे खे चओ त मूंसां भलाई करे, न त अंदरां बंदूक खणी मूंखे हणे त हिकु ई सूर भलो। बाबा, तू भी खणी आने हा करे, पुट अथई, वञी दुबई। ओ मड़े, पहिरियों मां हिन जी शादी करायां,
पोइ तोखे घर वारो कयां पोइ जीअं वणेसि तीअं वञी करे। बाबा तुंहिंजे अकुल खे के ॾाटो खणी लुणी वियो आहे छा? मां गुरबत जे करे घर नथो हलाए सघां, तूं वरी घर वारी थो वठी ॾे। अरे हाणे ॻाल्हि ॿुध, सबुरु कर। तव्हां वारी मासी अचे न भाग भरी, उन सां सलाह अड़ी कयां, बचुल धीअ जो बारड़ो लाहियां, पोइ सोचे वठंदासीं। बाबा हिकिड़ी भेण आहे अमर जी निशानी, उनखे ॾाज में कुझु बि न ॾियूं। मां दुबई वञी पैसा मोकिलींदुसि, पोइ अदी जी शादी कंदासीं। तुंहिंजी इन सलाह जे करे हे साल बि गुज़री वेंदो। अदा तूं बि सबर कर, त्री ते बिश्त न घुर। हलड़े पुनल तुंहिंजा नसीब, हिन औलाद जे करे अबे जी ज़मीन खपाइणी थी पए। न बुले मां बि कादन खे खड़काईंदुसि, तूं बि हुनजी माईअ खे सम्झाइजां। लोंग मां अॻे चकर अदा कादन जे घर वई हुयसि, सॼो किसो ॿुधायसि, भाॼे बि गॾु वेठी हुयसि। हिकु दफ़ो रुगो ख़बर खे अचे सम्झाए, जे अञा बि नथा मुड़नि न त पोइ ॾियूं था अधे कादन खे मोकल, पोइ भली लधे ख़बर जे छोरनि खे सटको ॾेई वञनि। इज़त वारा त ॿई कोन्हनि के, इज़त सां सम्झंदा ई कोन। तूं पीते मां पीते, हिकु दफ़ो रुगो कादन खे ख़बर जी ओताक ते मोकिलियो त सभु मसइलो हल थी वेंदो। असां लोंग काॾे तयारी कई अथई? वञूं था मोरे, अधे कादन वारनि में ज़रूरी कमु आहे। इहो भला जानूअ खे नथा वठी वञो छा? अबा उहो दरवेश ॿारनि सां खेॾे पियो, असीं शाम सुधी मोटी ईंदासीं। आदि भागन भरिए खे चइजे त जानो पुट खे मंझंदि जी मानी ॾेई छॾ। हा मासी तूं सफ़ा बेफ़िक्र फिक्र हो याद थी वञ। अबा सिकी लदा मुंहिंजे बचड़े जानूअ जी पारत अथव। मासर तव्हां जानूअ जो हल्को ई न कयो, असां हुनजो सफ़ा ख़्यालु रखंदासीं। अम्मा बस कर, हाणे बस कर, सॼो ॾींहुं मूंखे मटींदी, मां हाणे बेज़ार थी पई आहियां। अम्मा इहो सवण लाज़मी हूंदो आहे। तव्हां अञा पुराणे रीतियुनि रस्मनि खे कोन थियूं छॾियो। बोली मण पुट, सुभाणे त भाउ खे शहर वठी वञी, मुंहिंजे पुट खे मोर घोट ठाहे खणी अच। अम्मा शहर में मां चवां तो अहिड़ा कारीगर वेठा आहिनि न जो कारे गॾा खे बि काए वञनि न, अछू क्रीमूं हणी अहिड़ो था करे छॾनि, सफ़ा मन माशूक। हेड़े रिंकी सलाहूं वरी कहिड़ियूं थो ॾे? बसि आई चवंदा आहिनि त कां वियो मोर जी चाल सिखण, ऐं पोइ पंहिंजी चाल ई विसरी वियसि, रुगो पोइ हीअं ठेंगा ॾेई थो हले। मां थो चवां हरू भरू फज़ूल ख़र्च न कर, आथर मटाइण सां गॾो घोड़ो कॾहिं थियो आहे न थींदो। वाह खबड़ वाह, तूं सुठो आहीं, बाक़ी मुंहिंजो मिर्चण पुट खे तूं गॾो थो चवे। मुआ ज़रदे जा रंग तो पंहिंजी शिकिल ॾिठी आहे, ॼण मुरली चटणी में किरी पई आहे। अम्मा हिन ख़ुशी जे मौक़े ते हिक ॿिए ते ठठोलियूं न कयो, वरी तव्हां ॿई चढ़ी वेंदव। अजी बाबू अम्मा खे छा थो चए? अब्बा चए थो त मिर्चूअ खे मेकअप कराईंदासीं। मेकअप अब्बा? मूंखे लकअप कराईंदा? बाबा मां कंहिंखे काटईं कंहिंजी चोरी कई आहे जो मूंखे लकअप था करायो? अरे ओ मिर्चू मां तुंहिंजे लाइ कुझु न आहे चयो। बाबा फोन था कयो? अम्मा ॾिस बाबे जो कमु, पुलिस खे फोन था कनि, मूंखे लकअप था कराइनि। अलाह मूंखे सब्र ॾियो न मौला, मूंखे सब्र ॾियो। अदा मिर्चू तोखे मोड़ ॿधाईंदासीं, मोड़ पुलिस खां न ॿधाईंदासीं। अम्मा हे अलाए छा था चवनि, मूंखे सम्झ में ई नथो अचे। पोइ बचड़ा तोसां भोग था कनि, कुझु कोन था तोखे चवनि। हाँ भुगड़ा था खाइनि? किथे न पोइ मूंखे बि ॾियो भला। अदा शहर में हो न हूंदा आहिनि जंहिंमें घोटे कुंवार खे सिंगारींदा आहिनि? हा इहो बत्ती पार्लर। अदे मिर्चू खे इन तां ई तयारु कराए अचो जी भाॼाई परी खे शहज़ादो लॻे, शहज़ादो। आदि हे ॾिस, हे मुंहिंजो तोसां वाइदो आहे। अबा तूं तॾहिं हे वाइदो आहे तोसां, अहिड़ो तयारु कराईंदोमांसि, कोई बि जवान जो पुटु मुंहिंजे अधे खे सुञाणे न, पोइ चवजांइ तूं। बाबल साईं
न्याणी खे उथाइण वॾो मसइलो आहे त माण्हू न्याणी खे न उथाइनि, पाण उथी बीहनि, न्याणी वेही रहे। उस्ताद अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा अथमि, न्याणियूं बीठियूं हुजनि पाण वेठा हूंदा आहिनि। मूं बस में इलाही माण्हुनि सां फशरी कई आहे भा। ख़बर फोन वठण विया आहिनि छा जो एॾी देरि कई अथनि? हमराहनि जी जांच वठो, को घुमीरी त न ॾेई ने। अदा मूं वारी माई जो अची मथो ख़राबु थियो, हाणे मिर्चू जे शहर मां थी अछो मुंहुं कराए। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। यार गुलू, मसला त सभु ॾुखिया आहिनि, पर न्याणी उथारण वॾो मसइलो आहे। बाबल साईं, न्याणी खे उथाइण वॾो मसइलो आहे त माण्हू न्याणी खे न उथाइनि, पाण उथी बीहनि, न्याणी वेही रहे। उस्ताद अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा अथमि, न्याणियूं बीठियूं हुजनि पाण वेठा हूंदा आहिनि। मूं बस में इलाही माण्हुनि सां फशरी कई आहे भा। बस मां उथारण जी मूं ॻाल्हि ई न कई आहे। चरिया भूख बसर सवाई था पियो, पर अकुल सवायो कोन अथव। उस्ताद कहिड़ो उथारण? घोटे छाणे ॿुधाई। न्याणी परणाइण खे वॾड़ा चवंदा, न्याणी उथारण हेॾी उमिरि आंदी अथव, एतिरी बि कॉलेज कान अथव। उस्ताद यार कॉलेज छा आहे? सदाई मैखाने ते सुता पिया हो। कॾहिं कॾहिं कंहिं पढ़ियल लिखियल माण्हूअ सां बि कचहरी कंदा कयो, अंग्रेजी सिखंदा कयो। कॉलेज माना मालूमात। उस्ताद मोलण, असां मवाली कहिड़ा मास्तर थींदासीं जो अंग्रेजी सिखूं? चरिया जेकॾहिं ओचितो हुकूमत खे ख्याल थी वञे त मवालियुनि खे विलायत जो लूअर करायूं। मूंखे त थोरी घणी अंग्रेजी अचे थी, तव्हांजो छा थींदो? उस्ताद असांखे अंग्रेजी केरु सेखारींदो? चरिया महांगाई मास्तरनि खे माण्हुनि खे छितो करे छॾियो आहे। उस्ताद माण्हू ॿिया हूंदा आहिनि, मास्तर ॿिया हूंदा आहिनि जो महांगाई इन्हनि खे परेशान कयो आहे। मास्तर ऐं माण्हूअ में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। चरिया मास्तर खे माण्हू साईं बि सॾींदा आहिनि। मास्तर सम्झ मुर्शिद आहे ऐं असां मुरीद हूं। उस्ताद हलो पोइ कई मास्तर खे मिनथूं कयूं, पंहिंजे मैखाने में स्कूल खोलरायूं। स्कूल मैखाने में कोन खुलंदो, बाक़ी मास्तर खे चवंदासीं त हिते अचे असांखे टेंशन पढ़ाए वञे। मूंखे थोरी घणी अंग्रेजी अचे थी, तव्हां पैसा भरजो खणी। ठीकु आहे उस्ताद, हलो त कंहिं उस्ताद जो बंदोबस्तु कयूं। उस्ताद इन ख़ुशी में लॻे नारो कयो कादिर कलंदर में। मासा त ख़बर एतवारा फ़र्क़ु कोन्हनि खे त कचहरीअ में मज़ो ई कोन्हे को। लॻे थो त मुल्क ने काली ॾेई छॾी अथनि। न बाका दे ॾींदो मान मुल्क ने काली निभागन खे। लीमो मिर्चू के शहर वठी वियो आहे ख़रीदारी जे लाइ। ख़बर फोन वठण विया आहिनि छा जो एॾी देरि कई अथनि? हमराहनि जी जांच वठो, को घुमीरी त न ॾेई ने। अदा मूं वारी माई जो अची मथो ख़राबु थियो, हाणे मिर्चू जे शहर मां थी अछो मुंहुं कराए। हल तुंहिंजा नसीब। मासा त कॾहिं असांजो ज़मानो हूंदो त वॾिड़ियूं वाज़लीन हणंदियूं, अॼुकल्ह वरी छोरनि खे ब्यूटी पार्लर ते वठी वञणो थो पए। पुनल इहो वरी शहर में काथे दुकान खोलियो आहे जिते घोट सुहिणा था थियनि? लदा मूंखे ख़बर कोन्हे, मां वारो छोरो खैरू ॿुधाए पियो उते हिकिड़ा दुकान आहिनि जिते घोट जे बूठनि खे सेड़ी था हणनि पिया, क्रीमिन सां मटे मटे। ओ भली चंड जो टुकड़ो छो न हुजे, उनखे चंड जो टुकड़ो करे था छॾनि। अदा पुनल असां बि हलूं, मुंहं खे मटाए अचूं, सफ़ा मर चढ़ी वई आहे। माइनि खे त असली वणो ई कोन था। वदा इहो कमु सगरनि जो आहे, असांजा त पैकेज ई ख़तम थी विया आहिनि। तव्हां सगरा भली करायो। मासा त असां सगरा भले सोन थी वञूं न, तॾहिं बि मायूं असांखे पितल सम्झदियूं। मासा त इन में घर वारनि जो ॾोह ई कोन्हे, तूं आहे ई पितल जो कोरो। लदा कीअं? अला पुनल अते ख़बर के भोगन में सच चयूं थो वञ। हाणे हे लधो बि मूंसां भोग थो करे। अबाणा लॾे विया, बिंदरी कुटी छॾे विया। बिंदरी कुटीअ खे भींड हणे ताज़ी कुटीअ सां फिरी न थिए। अदा पुनल
कुत्तो केरा कुत्ती केरा चर्चो तो दुनाली बंदूक में विजी फेर क्यों थई अदा हवाई फेर कयो आहे जेको पाण ने समझे मुझा सोना पुट हू असां सां ॻाल्हाइण खाइण पीअण बंदि करे वेठा आहिनि तोखे उन्हनि जे घर कीअं वठी हलां मां असां कुझु कोन खाईंदासीं न कंहिंसां ॻाल्हाईंदासीं बस रुगो अधी दयाणियूं नचण ॾिसंदासीं हू अने भागी हिन घर में अचण लाइ तयारु कोन्हे हे मुहांडो वरी हुनजो नचण ॾिसण थो वञे पियो बाबा कहिड़ो उन्हनि जे पीउ जो घर आहे रे तुंहिंजे पीउ जो घर आहे हाँ या तुंहिंजे माणे जे पीउ जो घर आहे उन्हनि जो बि त न आहे न बाबा हा बाक़ी कंहिंजो आहे मुंहिंजे दयाणी जे पीउ जो घर आहे अम्मा मूंखे वठी हल मां आधी दयाणी जो नचण ॾिसंदसि नबुल ओ नबुल हिनखे तूं पाण सम्झाए अजय मुंहिंजे वातां को पारा तो न निकिरी वञे मुंहिंजे बचड़े खे पारा त छो ॾींदे पारा त ॾियणा अथई त वञी पंहिंजी भेण वसाईअ खे ॾे पारा त वञी ॾे पंहिंजे माइटनि खे मुंहिंजे पुट जानो तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो मुआ ड्रम बाबा तूं किनो आई तूं मूंखे दड़का थो ॾी मां तुंहिंजो पुटु कोन थींदसि मां वञा थो थी दयाणीअ घर हा अरे एॾां वेंदे न इहा वसाई मुंडीअ खां वठी हीअ मरोटो ॾेई माकड़ वांगुरु टांडनि ते पचाए खाईंदई हा मां मूंखे टांडनि ते पचाईंदी मुंहिंजी मुंडीअ खे मरोटो ॾेई मूंखे मारे छॾींदी मरन तुंहिंजा दुश्मन तोखे हिन मां जी बि उमिरि लॻी वञे मुंहिंजा ॾाहा पुट अम्मा ॾाहो केरा ॾाहो तूं आहीं अम्मा तूं पोड़ी थी वई तुंहिंजी नज़र कमज़ोर थी वई आहे मां ॾाहो न आहियां मां जानू घोट आहियां जानू घोट अती दयाणी जो पुट जानू ॾाहो उन खे चवंदा आहिनि जेको पंहिंजे माउ पीउ जो चवण वठंदो आहे हाणे ॾिस माठ करे वेही रह तूं मुंहिंजो ॾाहो पुट आहीं न हा कुझु बि चओ मां वेंदसि अती दयाणी खे ॾिसण ठीकु आहे मुंहिंजा जानू पुट तूं वसाईअ जे घर वञ पंहिंजी धाईआणीअ जो नचणु ॾिसी आहे हाणे उथ अंदरि कमरे में वञ जारे में बटू पियो अथई उहो खणी अचो त मां तोखे पैसा ॾियां छा धाईआणी खे घोर न ॾींदे छा सही आहे हा सही आहे यार छोकरनि देर कई वॾी लॻे थो न निभागेली में किथे न मिर्चू खे पीड़ी ते त न खपायो सोट ख़बर मिर्चू तुंहिंजो पुटु आहे कहिड़ो बकरा जो पीड़ी ते खपाए ईंदुसि मुलाज़ा होशियार शहंशाह ज़ुलू हड़बा शरबा गोट मिर्चू वलद खबर खान अची रहे हैं गले 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 सेठ तव्हांजो इहो अकुल आहे होटल ते उहो खीर रखो था जेको ॿिली विञाए वञे थी भोग थो करे मोचारो विञायो कोन हुयसि हिकिड़ी सुर्की मस भरियईं मोचड़ो हाणी मां ॿिलीअ खे भॼाए छॾियो अम्मा अधु थिती लधे थो हिन में पूरो अधाई थोल पियो बि तोने ऐं ते तो भांडालो भनंदुमि हली तव्हां फॾाई थी थांदो अम्मा तोखे चयो हुयमि न त हिन फॾाई सां हिसो न कर अॻिते हली फॾो कंदुई बचुल लगे तो अॼु काली में का गलती थी वई आहे जो तूं ईअं थी ॻाल्हाए उन्हनि वाइदो करे वियो है तो तू मुंहिंजे लाइ चूड़ियूं आनींदे सब पैसा भाउ ते ख़र्च करे आए बच्चो जो चूड़ियूं तोखे यादि न हुयूं डॉक्टरनि जी मुफ्त कैंप ॻोठ में लॻी अथई को बि मरीज़ शफ़ा खाने ते कोन लड़ंदुई कुर्बान शला काती कंध ते किरई कॾहिं बि का ख़ुशख़बरी वारी ख़बर न ॾिनई खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी साईं खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी खोड़ीअ खे घुमरी